एतिरी तकड़ छाजी? मासी तू पाणी ते चयो चयो त हुयो वो देर छाजी सादगी सां ई निकाह कयूं। मां ॿिन्ही जे हक़ में आहियां। फिज़ा पढ़ियल लिखियल छोकिरी आहे ऐं हुनजी रज़ामंदी लाज़मी आहे। मासी कच्ची रज़ामंदी भी कबूल आहे। ज़िंदगीअ जो मसलो आहे, मज़ाक न सम्झ। संभाले वठंदो सांस, तव्हां सां गॾु रहंदुसि। छा असां सां गॾु? मासी मूं वटि घर किथे आहे? भला किराए जे घर में फिज़ा रहंदी? न, पोइ त तोखे घर वठिणो ई पवंदो। मासी किथां वठां? भला मदद कर। मां तुंहिंजी मदद किथां कयां? मासी हिन बंगले खां सवाइ हूअ 7 फ्लैटनि वारी प्लाज़ा बि त अथई न। इन ई फ्लैटनि जे किराए मां त हिन घर जो कारोबार हले थो न। मासी शादी खां पोइ ही बंगलो मुंहिंजे नाले ते हुजे ऐं पोइ हवाले करे छॾिजां। तूं फिज़ा सां निकाह करणु छो थो चाहीं? दौलत जी लालच में? तुंहिंजो मतिलबु इहो आहे? हा बिल्कुलु। अहिड़ी आहे मासी, ग़लति, बिल्कुलु ग़लति। मूंखे का बि लालच न आहे। चई जो त घर तुंहिंजे हवाले तुंहिंजे नाले, इन जो मतिलबु छा हो? मासी मूं त आज़माइश लाइ ईअं चयो, शादी कराए किराए जी जॻह में रहंदुसि। न थींदो निकाह। पढ़ी लिखी ऑफिसर थी पंहिंजो घर वठि, पोइ हेॾां हलियो अचिजांइ। ठीकु आहे मासी, कोशिश मां अॼु खां ई कंदुसि। ये शर्त पूरा करण खां सवाइ सोचिजांइ बि न। मंगणी त करे छॾिजे न भला। न, हरगिज़ बि न। अम्मी मुझ पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। कहिड़ी? मां हिन निकाह जे लाइ तयारु आहियां। छा? ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।